सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कुछ देर में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो आहे त आइन जे आर्टिकल 28, 22, 20 ऐं 14 में ॾिनल हक़ क़ानून सां मशरूत आहिनि। राइट टू प्राइवेसी खे क़ानून ज़रिए रेगुलेट कयो वियो आहे। आर्टिकल 191 मां पार्लियामेंट खे क़ानून साज़ी जो इख्तियार मिले थो ऐं आइन जो को आर्टिकल पार्लियामेंट खां क़ानून साज़ी जो इख्तियार वापसि नथो वठे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त पार्लियामेंट खे इज़त ॾियो त जीअं इहा असांजे फ़ैसिलनि ते अमल करे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना आहिनि त 1973 खां पहिरियां रूल्स ठाहिण जो इख्तियार गवर्नर जनरल या सदर जी अॻुवाट इजाज़त सां मशरूत हो। आर्टिकल 8 चवे थो अहिड़े क़ानून साज़ी नथी थी सघे जेका बुनियादी हक़ वापसि वठे। जस्टिस यहिया जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट पूरो इदारो ऐं टाइटैनिक आहे, हिकु वक़्तु कीअं हेॾे होॾे मोड़े सघिजे थो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास पाकिस्तान में मौजूद गैर कानूनी तौर ते तरसिल परडेहन के मुक़र्रर तारीख़ बाद मरहलेवार मुल्क बदर कयो वेंदो। काबीना में फ़ैसिलो इतलात वारे निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त गैर कानूनी तौर ते तरसिल परडेहन जी मुल्क बदरी ते हर सूरत में अमल कयो वेंदो। रियासत एतिरी कमज़ोर नाहे जो फ़ैसिलनि ते अमल न कराए सघे। काबीना नैब में डिप्टी चेयरमैन ऐं प्रोसिक्यूटर जनरल जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ PIA जी निजकारी वारे अमल खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठ क़ौमी एयरलाइन PIA बाबति इजलास अनवारुल हक काकड़ PIA जे मामलनि ते फ़ैसिला करण में देर ते गणती जो इज़हार कंदे चयो आहे त मुल्क मुआशी ॾुखियाईयुनि में आहे ऐं क़ौमी इदारनि जो ख़सारो ॾुखियाईयुनि खे वधाए रहियो आहे। अवाम जे टैक्सनि मां उन्हनि इदारनि जो ख़सारो पूरो करणु वधीक मुमकिन नाहे। PIA ऐं ख़सारे वारनि ॿियनि सरकारी इदारनि जी निजकारी वधीक तेज़ कई वञे। ऐं जेके इदारा ख़सारे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि उहे खंगाइण घुरिजनि। इहा ख़ातिरी कराई आहे त को बि मुलाज़िम बेरोज़गार न थींदो। इहा ख़ातिरी कराई आहे त को बि मुलाज़िम बेरोज़गार न थींदो। जनरेशन कंपनीज़ ऐं PIA खे खंगाइण वारे मरहले मां गुज़ारणु चाहियूं था। PIA रोज़ानो 50 करोड़ रुपयनि जे ख़सारे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। निजकारी वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर फवाद हसन फवाद जी इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस।